अचो त दुनिया जे पहिरें फीमिनिस्ट शाइर जो निराली अंदाज़ सां अभ्यास करियूं। दोस्तो, ही चैनल सब्सक्राइब करियो ऐं पोइ ही शेयर पढ़ो। वहम विरसायोस न त punhoon ऐं पाण हुई, पाण विञायुमि पंहिंजो पई पिरियां जे पास, रती इल्म न रास पसण धारा पिरियां जी। छा आशिक़ ऐं माशूक़ में हिकु वक़्तु अहिड़ो अचे थो जॾहिं हू ऐं ही ॿई हिकु थी वञनि था। मिज़ाजी इश्क में बि इहा मंज़िल हुजे थी, या रुॻो इलाही इश्क सूफ़ियत जो ई महराज आहे। लतीफ़ साईं ससुईअ जी हीअ कैफ़ियत बि सम्झंदड़ आहे। हू हिन अहिड़े वक़्त जो, हिन घड़ीअ जो क़ाइल आहे। आशिक़ खे इहो वहम हो, विसविसो हो त माशूक़ का ॿी शइ आहे, हू मूंखां अलॻि आहे। जॾहिं ॿिन्ही मां हिकु यानी पंहिंजो पाण खां धार कयुमि त मूंखे उन ग़लतीअ जो अहसासु थियो। इहो विसविसो ख़तमु थियो। समूरी ॻाल्हि जो इल्मु, सम्झ, मिकेनिज़म इन में ई रखियलु हो त उन खे ॾिसण ई, उन जो दीदार ई असुलु इल्मु आहे। दुनिया उन जे दीदार ते ई बीठी आहे। सभु इल्म पिरीअ जी हिकु झलक ते बीठल आहिनि।